दादू रिपोर्ट सखी सरदार चारण गुज़िरियल 2 कलाकनि खां हलंदड़ तूफ़ानी बरसात सबबि 12 कलाक बिजली जो निज़ाम धरम भरम। ऑफिस में पानी, स्कूलनि में पानी, अस्पतालनि में पानी, रोडनि रस्तनि ते पानी, हर तरफ़ बरसाती पानी पानी। म्यूनिसिपल कमेटी दादू जे चेयरमैन तरफ़ां जुड़ियल रेन इमरजेंसी बरसाती पानी निकाल करण में नाकाम वञण जी सूरत में ज़िला इंतज़ामिया राति 11 बजे सुजाग थी पई। डीसी दादू अमले समेत राति 11 बजे शहर जे विज़िट चैनल डीसी दादू खे बाअसर शहरी आबादी विज़िट कराई वई। डीसी दादू खे गुथियल आबादी ऐं ॿियनि तबाह थियल बरसाती पानी आयल इलाक़नि जी विज़िट कराइण बाद पंहिंजो नाकामियूं ऐं ख़ामियूं लॻाइण लाइ डीसी दादू खे ख़बर ई न हुई। शहर में बरसात पई आहे, सॼो ॾींहुं कंहिं न ॿुधायो डीसी दादूअ खे। हिकु वॾो सवाल इहो आहे त पानी निकाल जो सिस्टम छो कोन्हे, पानी एतिरो गॾु छो थियो। पानी हींअर ताईं शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि तलाउनि जो ॾेख ॾेई रहियो आहे, पोइ तव्हां कीअं था चओ त बरसाती पानी 70% निकाल थी वियो आहे। डीसी दादू जे बयान ते हवा में हवाई फायर आहे। अवाम खे 2022 वारी ॿोॾ खां वाक़िफ़ आहे दादू जा शहरी। अदा हे अॼु दादू में थोरो सो अनयूजुअल हिकिड़ो बारिश जो हिकिड़ो स्पेल आयो, तक़रीबन 1.5-2 कलाकनि जो, जंहिंमें तक़रीबन 88 मिलीमीटर बारिश जेकी आहे उहा रिकॉर्ड कई वई आहे। ऐं हिनमहिल असां शहर जे दौरे ते निकिता आहियूं। मूंसां गॾु म्यूनिसिपल इंतज़ामिया बि गॾु आहे, चीफ म्यूनिसिपल ऑफिसर ऐं असिस्टेंट कमिश्नर मूंसां गॾु आहिनि। तक़रीबन 65% खां 70% पाणी जेको आहे उहो शहर जो निकिरी वियो आहे। ऐं जेके रहियल जेके एरियाज़ आहिनि, जेके लो लाइनिंग एरियाज़ आहिनि, उन्ही में मशीन्स वग़ैरह असां इंस्टॉल करायूं आहिनि म्यूनिसिपल इंतज़ामिया। ऐं कोशिशि इहा ई आहे, उमेद इहा आहे त राति जो इंशाअल्लाह अॻिलनि 2-3 कलाकनि में उहो पाणी बि काफ़ी जेको आहे उहो निकिरी वेंदो।